नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ हवासा डोकरी मां शेयर कंदासीं। डोकरी भरिसां ॻोठ यार मोहम्मद खोखर वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जे टक्कर में मासूम बाड़ी फौत थी वई आहे। 10 वरिएं जी फिज़ा खोखर रोड पार करे रही हुई त खेसि मोटरसाइकिल जो टक्कर लॻो। बाड़ी खे गणती सुगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते ज़ख़्म जी सट नसंदे खून दम ॾेई छॾियो। ब्रेकिंग न्यूज़ हवासा डोकरी मां शेयर कई पिया। डोकरी भरिसां ॻोठ यार मोहम्मद खोखर वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जे टक्कर में मासूम बाड़ी फौत थी वई आहे। 10 वरिएं जी फिज़ा खोखर रोड पार करे रही हुई त खेसि मोटरसाइकिल जो टक्कर लॻो। बाड़ी खे गणती सुगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते ज़ख़्म जी सट नसंदे खून दम ॾेई छॾियो। डोकरी मां वाक़िया आगाह कई पिया। डोकरी भरिसां ॻोठ यार मोहम्मद खोखर वटि तेज़ रफ़्तार मोटरसाइकिल जे टक्कर में मासूम बाड़ी फौत थी वई आहे। 10 वरिएं जी फिज़ा खोखर रोड पार करे रही हुई त खेसि मोटरसाइकिल जो टक्कर लॻो। बाड़ी खे गणती सुगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो पियो, जिते ज़ख़्म जी सट नसंदे खून दम ॾेई छॾियो। डोकरी मां तफ़सीलात कंदासीं। धरती टीवी जे रिपोर्टर रबनवाज़ खोसो खां। जी रबनवाज़, आगाह कजो। जी, डोकरी भरिसां ॻोठ यार मोहम्मद खोखर वटि रोड क्रॉस कंदे 10 वरियनि जी फिज़ा खोखर मोटरसाइकिल जे टक्कर लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पई, जंहिंखे नाज़ुक हालत में तालका अस्पताल डोकरी पहुचायो, जिते ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वई। होॾां फिज़ा खोखर खे मोटरसाइकिल जो टक्कर हणंदड़ डोकरी स्कूल मां वापसि वेंदड़ शागिर्द निज़ाम संदीलो संदीलो पिणु सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे तालका अस्पताल डोकरीअ में इलाज जारी आहे। जी महिरबानी रबनवाज़ तफ़सील ॾियण जे लाइ।